मुरीदी पीरी जो तमाम पंध परिया हजरत पीर साईं हिज़्बुल्लाह शाह तख्त धणी रहमतुल्लाह अलैह सभई जो रहमतुल्लाह अलैह कामिल वली आ पंहिंजे दौर जो उनखे हिकिड़े मुरीद अर्ज़ कयो क़िबला मुरीद छाखे चइबो आहे मुर्शिद छाखे चइबो आहे अब सम्झो था लाइन हा साईं मुरीद थो पुछे त साईं मुरीद छाखे चइजे ऐं मुर्शिद छाखे चइजे पीर साईं तख्त धणी सैयद हिज़्बुल्लाह शाह सभई जो रहमतुल्लाह अलैह पाण फरमाइनि था बाबा हाओ को वक़्तु ईंदो तोखे ॿुधाईंदासीं त मुरीद छाखे चइजे ऐं मुर्शिद छाखे चइजे 2.5 साल 3 साल गुज़री विया मुरीद खां इहो सुवाल ई विसरी वियो त मां पीर साहब खां सुवाल कयो हो त मुरीद छाखे चइबो आहे मुर्शिद छाखे चइबो आहे मुरीद हो शादीशुदा कोन शादीअ जो इरादो कई ॾींहुं ॿधई कुंवार वनवाह में विहारियऊं ॾींहुं ॿधी पीर साहब खे दावत ॾिनायो त क़िबला साईं अव्हां खे दावत थो ॾियां महिरबानी करे मुंहिंजी शादी में शरीक थियो फलाणी तारीख़ मुंहिंजी शादी आहे इहो इरादो खणी दावतनामो खणी पीर साहब जी ख़िदमत में पहुतो आहे सुवाल कयो हई 2.5-3 साल अॻु में घणा साल अॻु में 2.5-3 साल अॻु में सुवाल कहिड़ो कयो हई यादि आहे हा साईं मुरीद ऐं मुर्शिद जो मुरीद छाखे चइजे यादि कयो सुवाल मुरीद छाखे चइजे ऐं मुर्शिद छाखे चइजे इहो सुवाल यादि करियो 2.5 साल गुज़री विया पाण फरमायो तोखे ॿुधाईंदासीं 2.5 साल खां पोइ दावत खणी आयो शादीअ जी माई खे वनवाह में विहारिया माइट ॾियारा ॿधी वेही रहिया बाबा फलाणी तारीख़ शादी आहे दरगाह शरीफ़ ते पहुतो आहे पीर साहब ॾियारो पेश थियो आहे अञा अर्ज़ कोन कयो अथई त को शादीअ जी दावत खणी आयो आहियां अॻे ई पाण फरमाइनि था फ़क़ीर जैसलमेर में वञ फलाणे फ़क़ीर वटि दरगाह शरीफ़ जे नगर जा पैसा से खणी आ काथे दरगाह काथे जैसलमेर न को हवाई जहाज आहे उन ज़माने में न को रेल हुई न को घोड़ा हा न को रेलूं हुयूं न को सवारियूं हुयूं पंध वञे या कंहिं उठ ते चढ़ी वञे इहो थर जो सफ़र करे फ़क़ीर दिलि में सोचियो त मिली आउं त ज़ाल विहारे आयो आहियां वनवाह में ऐं मां आयो आहियां दावत ॾियण अथई हलो मुंहिंजी शादी में शरीक थियो साईं सोचियो जैसलमेर वञ मुंहिंजो त महीनो लॻी वेंदो कुंवार त वीचारी वेही वेही विलहमी वेंदी हाणे कयां त छा कयां दिलि में सोचई त ज़ालूं पोइ बि थींदियूं मुर्शिद जो हुकुम आहे हाली त हलियो वञे ॾिठो वञे सुभान अल्लाह ओ मुंहिंजा प्यारा दोस्त तां रवानो थियो आहे जैसलमेर पहुतो आहे हिनखे 10-12-15 ॾींहं सफ़र में लॻी विया उन फ़क़ीर वटि वियो बाबा पीर साहब मोकिलियो आहे तो वटि नज़रानो आहे फैसान दरगाह शरीफ़ जे लंगर जा ॾे चईंदा यार हाउ मूं वटि अमानत पैसा खण तूं रवानो 400 रुपया उन ज़माने जा 400 रुपया हा वॾा हा 400 रुपया हुनजे हवाले थिया हमरा खे राति रहाई मानी खाराई सुबुह जो चई बाबा हाणे तोखे इजाज़त आहे जल्दी दरगाह शरीफ़ जो लंगर जो पैसो आहे पहुचाए फ़क़ीर जो महिल मोकिलाए हलियो त उन फ़क़ीर 100 रुपयो वरी पंहिंजे तरफ़ खां हुनखे भाड़े ख़र्च जो ख़ैरात करे सुन्नत तौर ॾिनो बाबा हे बि वठि यदा क़बूल आहे दुआ घुरी 400 रुपया दरगाह जा 500 रुपयो पंहिंजो खीसे में खणी हमरा रवानो थियो आहे कुझु टाइम कुझु रस्तो तय करे अॻिते वञे हिकिड़े ॻोठ खां हिन जो गुज़र थियो आहे ॻोठ खां ॿाहिरि हिकिड़ी बीमार माड़ी आहे माण्हुनि जा हजूम लॻा पिया आहिनि पुछा कई छाजो गोड़ आहे माण्हुनि चयो त हिकिड़ी हसीनो जमील औरत आहे एॾी हसीनो जमील आहे जो 50 रुपयो वठंदी आहे रुॻो मुंहुं ॾेखारींदी आहे ऐं माण्हू रुॻो मुंहुं ॾिसण जे लाइ 50 रुपया ॾेई छॾींदा हिन चयो यार हाणे पैसा 100 रुपयो त खीसे में पियो आहे मोड़ो त ॾिसां पोइ बि ॾिठो वञे हिन बि साईं ख़ैर जो पैसा जमो कराए बाबा 50 रुपयो मुंहिंजो बि जमो कयो मूंखे बि दीदारो थिए ओ मुंहिंजा प्यारा दोस्त इन्न शैतान लिल इंसान अदुव्वुम मुबीन अल्लाह ताला जो क़ुरान तो फरमाए त शैतान इंसान जो दुश्मन आहे इंसान सां दुश्मनी कंदो आहे पर यादि रखजां शैतान बि धाड़ो उन जाइ ते हणंदो आहे जिथे कुझु दाणा हूंदा आहिनि हा साईं अड़े सुञे घर में कोई ईंदो न साईं अब सच ॿुधाइजां न साईं न ॾाढे त ॻाल्हायो न साईं कावड़ जी आयो छा न साईं वोटन में त कोन हारायो अथव न न साईं जी वोटर हराई अलाए यार मुंहुं लही वियो अथव ख़बर ई कान्हे का वोटर का परे खटण वारा खटी विया हाराइण वारा हाराजी विया तव्हां चुप कई वेठा हुजो हा साईं शैतान दुश्मनी कई 50 रुपयो हमरा ॾिनो जंहिंमहिल हिन जो वारो आयो माई हसीनो जमीली मुंहुं जो ॾिठई त हमरा पंहिंजो होश हवास विञाए वेही रही चयूं भला ॾियो ख़बर रुॻो मुंहुं ॾिसणो हूंदो आहे या को ॿियो बि थींदी ॻाल्हि अल्लाह अल्लाह शैतान बल्ह पियो हणे साईं अब सम्झो था न साईं खिलण जी ॻाल्हि कान्हे मां भगत कान विधी आहे सोचो चऊं था हाओ 50 रुपए में मुंहुं ॾिसण ॾींदी आहे 100 रुपए में राति गुज़ारींदी आहे हिन चयो 400 मूं वटि पिया पीर साईं खे पाणे ई मुंहुं ॾिधो 100 रुपयो त हाली जमो थो करायां पोइ ॾिठो वञे 100 रुपयो ॾिनई
रात हिन जे हवाले थी। मुंहिंजा प्यारा दोस्त जलाइण खां बाद में मथे चढ़ी वियो, औरत जे हवाले थियो। हिकिड़ी माई आहे, ॿियो पाण आहे। मुंहिंजा दोस्त शैतान ॿिन्ही खे हायल आहे, शैतान ॿिन्ही ते कंट्रोल कयो वेठो आहे, ॿिन्ही खे बुराईअ जे तरफ़ माइल कयो वेठो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त जंहिं वक़्त में औरत जे वेझो अचे थो, हिन खे परे खां आवाज़ ॿुधण में आयो, ख़बरदार। दहशतनाक आवाज़ ॿुधई, पर अहिड़ो ख़तरनाक आवाज़ हो जंहिंजे पेरनि खां मथे ते साह चढ़ाए वियो। हेॾे निहारे, होॾे निहारे, अॻिते निहारे, पोइते निहारे, का शइ नज़र कान आई। थोरी देरि सब्र करे वरी अॻिते वधियो आहे, वरी ॿियो दफ़ो आवाज़ आयो, ख़बरदार। वरी बीह रहियो। आख़िर टियों दफ़ो औरत जे जंहिं महिल वेझो पहुतो, हिन खे अहिड़ी मुंहं में चपाट लॻी आहे जो बेहोश थी पट ते किरी पियो आहे। काफ़ी देरि खां पोइ होश में आयो। माई हिन खे थी चवे, ॾे ख़बर छा थियो थी? जे मूंखे का ख़बर कान्हे, का मुंहं में धक लॻो आहे। माई हिन खे चवण लॻी, आउं सम्झां थी तुंहिंजो पीर कामिल आहे, आउं सम्झां थी तुंहिंजो पीर कामिल आहे। जे पोइ जे हा बराबरि मुंहिंजो पीर त कामिल आहे। जे पोइ जेकर तुंहिंजो पीर कामिल आहे त मां ही पैसा छॾिया, ॾोकड़ छॾिया, इहो 50 रुपयो मुंहुं ॾिसण वारो बि वापसि वठि, हे 100 रुपयो राति वारो बि वापसि वठि, पर ख़ुदा जे वास्ते मूंखे पाण सां वठी वञ, कामिल मुर्शिद जो दीदार हली कराए। अॻ में फ़क़ीर आहे, पुठियां वा माई लॻी आहे। मुंहिंजा दोस्त पंधु कंदा कंदा दरगाह मुबारक ते जंहिं वक़्त में पहुचनि था पिया, ॿिया 15-20 ॾींहं लॻी विया। माइट पुठियां ॻोल्हे ॻोल्हे थका त घोट काॾे वियो। जंहिं वक़्त में 15-20 ॾींहं खां पोइ दरगाह शरीफ़ ते मोटी आयो आहे। पीर साईं सरदार फरमाइनि था, हज़रत हिज़्बुल्लाह शाह रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, ओ फ़क़ीर, तो सवाल कयो हो त मुरीद छा खे चइजे, मुर्शिद छा खे चइजे? मुरीद तो जहिड़ो हुजे ऐं मुर्शिद असां जहिड़ो हुजे। अल्लाह या रसूल अल्लाह। मुरीद इन खे चइबो आहे जो पंहिंजा इरादा फिटा करे शादी छॾे हलियो वए। सोची बि कोन को, अब समझो था कोन? तो सोचो बि कोन को त मूंखे छा करिणो आहे, न करिणो आहे। हुकुम कयो मैं त हलियो वए। मुरीद इन खे चइबो आहे जो जीअं हुकुम मिले, बमे सुजाद रंगी कुन, गरत पीरे मुगा गोयद, कि सालक बेखबर न बवद राहो रस्म मंजिल हा। तोखे मूं हुकुम कयो, तूं हलियो वए। पर मुर्शिद वरी असां जहिड़ो हुजे जो गुनाह ते वेठे है, तोखे असां गुनाह खां बचाए छॾियोसीं। सुभान अल्लाह। फ़क़ीर भी तौबा ताब थियो, औरत भी तौबा ताब थी। शरीयत मुहम्मदी मुताबिक उन्ही औरत सां हुनजो निकाह करायो वियो। सुभान अल्लाह। और मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, मुरीद ऐं मुर्शिद जो ताल्लुक़ तमामु ॾुखियो आहे। दुआ कर त ख़ुदा ताला शल कायम रखी छॾे।